नोश़रो फीरोज ڀرسان يوسي دالي जो پناهه ڪلھوڙو پنھنجي مامي سھري محمد بخش عرف مرچو ڪلھوڙي خلاف پريس کانفرنس ڪندي چيو ته منهنجو سهرو محمد بخش رٽائرڊ استاد آهي ٻنهي ٽنگن کان منڊو آهي پر هر حرڪتن کان نٿو مڙي ۽ منهنجي خلاف پريس کانفرنس ڪندي چيو آهي ته پناهه منهنجي نالي بند ڪرائي آهي ۽ نالي اڳ جي بند ٿيل آهي. هن چيو آهي ته مسجد جي سامهون در ڪيو آهي منهنجي مرضي آهي 20 در कयां या छा बि कयां मुंहिंजी प्रॉपर्टी आहे. मुंहिंजो इहो चवणु आहे त मुंहिंजे दर अॻियां आलम पनाह ॾेई त मां पोइ संदसि खे नाली ॾींदसि. मां दरवाज़ो पंहिंजे घर मां कयो आहे. मुंहिंजो दरवाज़ो हूंदो. मां हुनजे पुटु अहमद ते माण्हुनि जे कहण जे FIR दाख़िल थियल आहे. समूरी ठहे थी वञे पर असां छो नथा ठहूं. अचे त IG सिंध DIG शहीद नज़ीराबाद ऐं SSP नोश़रो फीरोज DSP भिरिया ऐं ॿियनि वसवारनि खे चवां थो त मोहम्मद बख़्श ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे या ॿिन्ही धुरियुनि जे FIR कई वञे ऐं जेल मोकिलियो वञे त पाणी ठहे ॿाहिरि निकिरंदासीं. इहो ई मसइले जो हल आहे. सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD.